नाज़िम प्रोग्राम व्यूज़ टाइम में भलीकार आऊं आहियां जो मेज़बान जुनेद अंसारी। नाज़िम नाज़िम जोखे जे क़त्ल बेरहमाने क़त्ल वहशतनाक क़त्ल सवाल अचे अंदरि पर जेके मुख़्तलिफ़ सवाल अचनि था उन्हनि जा जवाब एतिरा मुंझाईंदड़ या मुंझायो पियो वञे जो सम्झ में नथी अचे त हिकिड़े सिधे साधे मर्डर केस में उनखे एतिरा रुख छो था उन जा तब्दील कया वञनि। पोस्टमार्टम जेका रिपोर्ट आई आहे उन में त एतिरी जेका दरिंदगी ज़ाहिर थी आहे एतिरी वहशतनाक मंज़र ज़ाहिर थिया आहिनि त इहो सोचण ते हाणे मजबूर थी विया आहियूं त केरु कीअं अहिड़े ख़तरनाक अज़ाइम सां ज़हनी सोच सां कंहिं माण्हूअ खे माराए सघे थो या मारे सघे थो। हुनजे नाज़िम जोखे जी रिपोर्ट जेका आहे पोस्टमार्टम में ॿुधायो वियो आहे त हुनजूं पासराडियूं जिस्म जूं सभु भॻल हुयूं यानी हॾा भॻल हुआ। हुनखे एतिरो तशदुद कयो वियो जो हुनजो सॼो जो रतु आहे उहो मथे ते अची बीठो ऐं मथे खे बि हुनखे सख़्तीअ सां कंहिं ज़ोरदार शइ सां चिथियो वियो आहे। हद इहा आहे त हुनजे नाज़ुक मर्दाणे उज़वे खे चिथियो वियो आहे कंहिं ज़ोरदार शइ सां। यानी इहा तव्हांजी जॾहिं कंहिं ते ज़ाती एंगर या ज़ाती कावड़ या क्रोध एतिरो वधी वञे जो तव्हां हुनखे सफ़ा नफ़रत अंगेज़ पंहिंजे सोच सां हुनजो वजूद मीसारण ते लथा वञो, इहा सोच आहे। इन रिपोर्ट खां पोइ त केतिरा ई ॿिया पहलू बि नज़र अचनि था त इहा वहशत या बर्बरियत हिकु फ़र्द जे अंदरि जनम के थी वठे। छो हिकु फ़र्दु एतिरो वहशी ऐं बर्बर थी थो वञे, उन में वहशतनाक एतिरी छो थी अंदरि उॿर थी निकिरी अचे। हाणे जॾहिं इहे मामला हिकु पासे हलंदा त ॿिए पासे वरी ॿिया हिकिड़ा रुख वेठा नज़र अचनि, माना रुख फेराइण जी ॻाल्हि थिए पई जेका गुज़िरियल ॾींहंनि में बि असां प्रोग्राम में कई त साईं हाणे गार्डन क़तलु कयो, गार्डन जेको आहे हुनखे मारियो, जेको चयो पियो वञे त 2 गार्ड बि गिरफ़्तार आहिनि, उनखे अदालत में पेश कयो वियो। साईं पोइ साहबु कोन हो, ॼाम साहबु न हो, उन जा गार्ड हुआ ऐं गार्डन ख़ुदि जेको आहे उनखे मारियो आहे। अॻे पोइ कहाणी हिते बीहंदी त छो त 2 गार्डन ख़ुदि क़बूल कयो आहे त असां मारियो आहे, तंहिं लाइ इन्हनि गार्डन ते ई मामिलो अची वेंदो ऐं जेको मुख्य जवाबदार आहे जंहिंजी सोच कमु कयो, जंहिंजे फ़ैसिले ते अमल थियो उहो बरियूं ज़मा थी वेंदो। सवाल मुंहिंजो अॼु जे पैनलिस्टनि खां बुनियादी इहो हूंदो, इहा सोच आख़िर कॾहिं ख़तमु थींदी या इनखे कॾहिं फुल स्टॉप ईंदो त हिकिड़ो ताक़तवर जॾहिं कानून जे कटहड़े में अचे थो त ऑटोमेटिकली अचानक सां उन जा गार्ड ऐं नौकर साम्हूं अची था वञनि त साईं हीउ असां कयो आहे। पोइ सॼो समाज जो चए थो साईं जेको साहबु असांजो आहे उन त कुझु कोन कयो, उन त चयो त हिनखे मार कुट कयो। उन जो मतिलबु मार कुट जो उनजो इहो मतिलबु थोरी त हिनखे मारे छॾियो। इहो मारियो त गार्डन मारियो आहे, इहो मारियो त वाठनि मारियो आहे, इहो मारियो त ग़ुलामनि मारियो आहे, नौकरनि मारियो आहे। हिन में साहब जो को ॾोहो ई कोन्हे। इन मामले ते ॻाल्हाईंदो हिन वक़्तु असांखे पैनलिस्ट जी टीम में जॉइन कयो आहे सीनियर कानूनदान ऐं तज्ज़िये निगार शहाब ओस्ते साहब, नसीर मेमन साहब, इज़हार सुमरो साहब, इनाम भट्टी साहब। सभ खां पहिरियों हाल हूंदा शहाब ओस्ते साहब। शहाब साहब तव्हां मूंखे ॿुधी रहियो सर? जी जी बिल्कुलु। शहाब साहब, कानूनी पहलुअनि ते त मां तव्हांखां सवाल कयां थो, हुनजे कानून में केतिरी गुंजाइश आहे, FIR की कटी वई आहे ऐं किथे कानूनी तौरु मुंझारान केस में किथे जेको आहे जवाबदारनि खे स्पेस मिली सघे थो। पर मुंहिंजो पहिरियों सुवालु इहो आहे, गार्डन क़तलु कयो, साहब जो ॾोहो कोन हो, साहब त इशारो ॾिनो त हिन खां पुछा कछा कयो, गार्डन सभु कुझु कयो। ये गार्ड पाण मरादो सभु कुझु कंदा आहिनि छा? ॾिसो, जेको क्रिमिनल लॉ जो जेको प्रिंसिपल आहे उहो आहे तव्हांखे प्रोसिक्यूशन खे कंहिं बि शक शुबे खां बालातर जेको आहे सो यानी बियॉन्ड एनी रीज़नेबल डाउट तव्हांखे प्रूव करिणो आहे त हिननि इहो जुर्म कयो आहे। उन में ज़ाहिर आहे जेके उन जा थ्रेशोल्ड्स आहिनि उहे काफ़ी हाई हूंदा आहिनि, पर क्रिमिनल लॉ जो वरी हिकिड़ो पंहिंजो मुनफ़रिद हिकिड़ो रुख बि आहे, उहो इहो आहे जेकॾहिं तव्हां वटि शायदि मौजूदु आहिनि एविडेंस, फॉरेंसिक एविडेंस ख़ासि तौर ते मौजूदु आहे, मोटिव जेको आहे हिन मर्डर जो मोटिव आहे उहो तव्हांजे साम्हूं मौजूदु आहे ऐं उनखां अलावा जेके ॿिया सर्कमस्टेंशियल एविडेंसिस या जेके हालतूं आहिनि या जेको उनजो सॼो जेको पूरो जेको सिलसिलो आहे जंहिं तरीक़े सां उहो सॼो मर्डर थियो आहे या जेको बि ॾोह थियो आहे त एॾो ॾुखियो कोन्हे साबित करणु त इहो क्राइम कंहिं कयो आहे, कंहिंजे चवण ते थियो आहे ऐं छो कयो वियो आहे। सो हिन में इहे 3 सवाल जेके आहिनि जेकॾहिं तव्हां पुछंदव प्रोसिक्यूशन खां त तव्हांखे हिन जो जवाबु मिली वेंदो। मोटिव जी बि ख़बर आहे त मोटिव छा हुयो, उहो सबक़ु सेखारिणो हुयो ऐं हिन ग़रीब माण्हूअ खे जंहिं विसिल ब्लोइंग कई, जंहिं जेको सो इहो वायरल कयो जेको वीडियो हुयो
त हुनखे हिकिड़ो सबक़ु सेखारिणो हुयो, छाकाणि त इहे अरब सॻोरा जेके अचनि था इहे मुस्तक़िल ईंदा आहिनि ऐं इहो उन्हनि जो धंधो आहे। उन्हनि खे हमेशह हमेशह जे लाइ माण्हुनि खे इहो सबक़ु सेखारिणो हो त कोई बि ज़रूरत न करे ॿीहर। ऐं ॿियो इहो हुयो त कंहिं कयो, उहा बि ॻाल्हि क्लियर आहे, छाकाणि त हुनजो भाउ हुन सां गॾु वियो हुयो, जेको मूं FIR त न पढ़ी आहे पर जेको सॼो मीडिया में रिपोर्ट थियो आहे त हुनजे भाउ इहो ई चयो आहे त मां पंहिंजे भाउ खे वठी वियो हुयुसि हुनजे बंगले ते जिते उहो भुतार मौजूदु हुया ऐं उन्हनि हिनखे आथत ॾिनी, तसली ॾिनी त तूं वञ ऐं असां हिनखे थोरो घणो सम्झाए, थोरो चिथ ॾेई हिनखे वापसि मोकिले छॾंदा भई तूं बेफ़िक्र रहो। पर हिन जी मौजूदगीअ में ई हुनखे मारणु शुरू करे छॾियो। हे वीचारो ग़रीब माण्हू पोइ हिते हटी वियो, हुनखे भॼाए छॾियऊं हुतां ऐं हुन खां पोइ उहो जेको कुझु बि थियो आहे वॾेरे जे उताक में थियो आहे, वॾेरे जे उन घर में थियो आहे जेको बंगलो आहे, ऐं लाश बि उतां ई मिलियो आहे। उहे मुलाज़िम जेके आहिनि वॾेरे जा नौकर आहिनि, उन्हनि मुलाज़िमनि जी का ज़ाती दुश्मनी, ज़ाती जी इनफरादी तौर ते का दुश्मनी कोन हुई जेको आहे सो मक़तूल सां, ऐं हुननि जो को ज़ाती मोटिव कोन हुयो। ऐं जेकॾहिं को सुठो वकील बीठो जॾहिं क्रॉस थियो त हिनखे हिन कपिड़ा लाहे छॾंदा त भई तव्हां चओ त हिननि ॿिनि माण्हुनि हुनखे मारियो आहे। हिननि ॿिनि माण्हुनि जे मारण जी कहिड़ी वजह थी सघे थी? हिन जी का ज़ाती दुश्मनी त हुई कोन, ऐं हिननि जेकॾहिं माण्हुनि हिनखे मारणो हुयो त तुंहिंजे वॾेरे जे जेको आहे सो बंगले में अची छो मारियो? जेकॾहिं हादसतनि मरी वियो आहे, वॾेरे हिननि खे चयो त भई तव्हां हिनखे थोरा मोचड़ा ॿोचड़ा हणो, पर हिननि मोचड़ा हयां ऐं मोचड़नि में हुनजी हार्ट फेल थी वई या को अहिड़ो नागानी मामिलो थियो जेको हो एंटिसिपेट न पे करे सघिया त शायदि हे कोई धक सां या कंहिं अहिड़े ईज़ाव सां मरी वेंदो, त उहा पोस्टमार्टम रिपोर्ट उनखे बिल्कुलु उनजी नफ़ी थी करे, छाकाणि त हिन वीचारे ग़रीब जो जिस्म जो हिकु हिकु उज़वो जेको आहे सो तशद्दुद जो शिकार थियो आहे। यानी हिनखे ईज़ा ॾेई, टॉर्चर ॾेई मारियो वियो आहे। हिनजे पुठियां जेको मक़सदु साफ़ ज़ाहिर आहे त हिनखे मारणो हुयो। त इहो जेको चवणु आहे त वॾेरे साहिब जो त को वास्तो ई कोन्हे, हिनखे त वीचारो बसि ईअं हादसतनि मरी वियो। इहो जेको कुझु बि आहे इहो अख़बारनि में बयानु ॾियण सां कुझु कोन थींदो। लॉ में हिकिड़ो अबेटमेंट जो हिकिड़ो जेको आहे सो कानून आहे, ऐं भुट्टे साहिब खे अबेटमेंट जी सज़ा ॾिनी हुई, तव्हांखे यादि हूंदो। हे त अबेटमेंट खां छा, हे त कॉन्स्पिरेसी आहे, हे त सिधी सही कॉन्स्पिरेसी आहे, मर्डर आहे। ऐं हिन मर्डर में जेतिरा उहे मुलाज़िम त उहे सिर्फ़ु हुननि जा जेको आहे सो परफॉर्मर्स आहिनि, पर एक्चुअल जेको एग्ज़ीक्यूशनर आहे उहो त वॾेरो आहे, जंहिं इहो सॼो पूरो सिस्टम मुहैया कयो, उहो पंहिंजो घर मुहैया कयो, उनखे घुरायो वियो, वॾेरे घुरायो, वॾेरे जे घर में सभु कुझु थियो, वॾेरे जे हुकुम ते थियो। उनखां पोइ जेको थींदो रहियो उहो वॾेरे जे घर में थींदो रहियो, इहो कोन्हे त खणी ॿिए कंहिं जॻह ते खणी विया आहिनि। इन करे जेकॾहिं इन मामले में बि प्रोसिक्यूशन जेका ज़ाहिर आहे सिंध हुकूमत जी अंडर आहे, ऐं प्रोसिक्यूशन जे लाइ हिकिड़ो वॾो मसइलो आहे, उन्हनि जो ॾोह बि कोन्हे, छाकाणि त हिकु तरफ़ सिंध हुकूमत जा मुलाज़िम आहिनि, ॿिए तरफ़ उहो सिंध हुकूमत जो जी जेका रूलिंग पार्टी आहे उनजो MPA आहे ऐं हिकिड़ो तमामु सगारो माण्हू आहे। त मूंखे सची ॻाल्हि इहा आहे त प्रोसिक्यूशन ते मूंखे को शक कोन्हे त हे केस साबित करे वेंदा, पर अॻिते हली इहो केस कंपाउंडेबल थी वेंदो अनलेस त हिनखे एंटी टेररिस्ट जेको आहे सो एक्ट में सज़ा अचे, उन में कंपाउंडिंग कोन्हे। सर इहो थोरो टर्म थोरो वाज़े करे सम्झाइजो जीअं नाज़रीन सम्झी सघनि, कंपाउंडेबल कीअं, इहो थोरो वाज़े कजो, कहिड़ी नौयत अची वेंदी केस जी? कंपाउंडिंग मतिलबु इहो आहे त मालिक जेकॾहिं पैसा भरे ॼने ऐं उनखे जेको मुआवज़ो आहे उहो मिले ऐं उन्हनि जे धुरनि आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट थी वञे ऐं उनखां पोइ त उहो उनखे बचाए सघनि था। पर पोइ बि छाकाणि त इहो क्राइम अगेंस्ट द स्टेट आहे, इहो क्रिमिनल ऑफेंस आहे, तंहिंजे करे स्टेट वटि पोइ बि पावर आहे त उहो हिनखे जेको आहे सो सज़ा ॾेई सघनि था। पर हाणे छाकाणि त इस्लामी इन में कुझु आहिनि मामला जेके किसास ऐं दियत जे हवाले सां बि जेको आहे सो हू हुनजो फ़ाइदो वठी सघे थो। ॿियो हो ख़ुदि पीपल्स पार्टी जो हुनजो भाउ जेको रहियो आहे, पीपल्स पार्टी जो शायदि पहिरों काउंसलर वग़ैरह बि रहियो आहे, डिस्ट्रिक्ट काउंसिल मेंबर रहियो आहे, पर उहो जाम ग्रुप जे बुनियाद ते सूरत हाल आहे सॼी, उहा इंतिहाई अफ़सोसनाक आहे
ऐं उन्हनि ग़रीब माण्हुनि सां जेको एॾो वॾो वाक़ियो थियो आहे उन खां पोइ मूंखे लॻे थो त हाणे हो सियासी समाजी ऐं जेको मुआशी दबाव आहे उनजो हो शिकार थींदा रहंदा। तंहिंजे करे जेतिरो प्रोसिक्यूशन जी ज़िमेदारी आहे ओतिरी तव्हांजी मुंहिंजी सभिनी दोस्तनि जी ज़िमेदारी आहे त इन क्राइम खे जेको आहे सो कंहिं बि सूरत में ईअं ज़ाया थियणु न ॾिबो। छाकाणि त जेकॾहिं असां इहो सिलसिलो जेको हाणे शुरू थी वियो आहे ठठो कॾहिं बि वॾेर के जेको आहे सो इन माहौल जो शिकार न रहियो आहे। जॾहिं खां वठी हिकिड़ो ख़ासि माण्हू हुते विहारियो वियो आहे सिंध जे जेको आहे सो वॾे जागीरदार उन ख़ासि माण्हू अची हाणे ठठे खे बि जेको आहे सो हिकिड़ो जेको असां वटि जेको दादू जेका बाबा शिकारपुर में जेको ज़ुल्म आहे वॾेर के जो निज़ाम जो हाणे हिन ठठे में बि ठठे जो हिकिड़ो तमामु पीसफुल माहौल आहे हिते हिननि हाणे शुरू कयो आहे ऐं इहो हाणे ॾाढो ख़तरनाक हद अख़्तियार करे वियो होॾे इस्लाम जेको आहे जो उन मर्डर जंहिं तरीक़े सां हिकिड़ी वीचारी छोकिरीअ जो कयो आहे त इहो असांखे हाणे जेको मुंहिंजो ज़ाती ख़्यालु आहे पंहिंजो ख़्यालु हुजे सिंध जो जेको वॾे में वॾो मसइलो आहे असांजी जेका उन में पॉलिटिकल असांजी जेका स्ट्रेंथ आहे उनखे बि कंप्रोमाइज़ कयो वियो आहे। असांजी सॼी बार्गेनिंग ख़तमु थी वई आहे। असांजो कल्चर ऑफ रेज़िस्टेंस ख़तमु थी वियो आहे। उन में इहे 30 उतार जेके वॾे जागीरदार विहारिया आहिनि असांजे सिंध में जेको पूरी सिंध खे कंट्रोल था कनि। ॿाहिराड़ी सॼी यर्ग माल लॻी पई आहे। असांजो को सियासी आवाज़ कोन्हे को असांजो को इवन असांजा ह्यूमन राइट्स जेको आहे सो पामाल था थियनि। मिडिल क्लास खे दरबदर करे ॻोठनि मां शहरनि मां भॼाइनि था जेको उते जेको भुतार विहारियो आहे। तंहिंजे करे मां सम्झां थो हिकु त मां लिखियो बि आहे पंहिंजे फेसबुक ते त असां हर साल इहो भुतारी सरदारी निज़ाम नामंज़ूर इहो 2 नवंबर ते असांखे मल्हाइणु घुरिजे सॼी सिंध में ऐं हिननि खे उघाड़ो करणु घुरिजे। हिननि खे छॾिणो न आहे। हू त वॉलंटियर बि कयो आहे जेकॾहिं मूंखे चवनि त मां वकील थियण लाइ बि तयारु आहियां। जी शोएब साहब तव्हां आख़िर में वकालत जी ऑफर कई बुनियादी तौर जेको तव्हां कानूनी पहलू सम्झाया आहिनि काफ़ी क़िस्म जा या काफ़ी अहम शयूं आहिनि जेके नाज़रीन असां ॿुधनि था ऐं शायदि जेकॾहिं उनजा वारिस ॿुधी रहिया आहिनि त उन लाइ शोहाब साहब जी ऑफर जेका आहे वकालत वारी उन सां गॾोगॾु जेको कानूनी पहलू आहिनि त उन्हनि ॻाल्हायो आहे ज़रूरु सम्झणु घुरिजे। नसीर साहब मुंहिंजो जेको सुवालु आहे अपार्ट फ्रॉम द एनी पर्सन अपार्ट फ्रॉम द एनी पॉलिटिकल अलाइनमेंट या पार्टी मां जनरलाइज़ कयां थो को ताक़तवर फ़र्द जॾहिं बि तव्हां जेकॾहिं रीसेंट हिस्ट्री ॾिसो या खणी वञो थोरो बियॉन्ड 40-50 सालनि ताईं खणी वञो जॾहिं बि को ताक़तवर कंहिं कानूनी कोरियड़े में फासे थो त यकदमि उन जा गार्ड ऐं उन जा मुलाज़िम अॻियां अची था वञनि। इन कल्चर खे आख़िर कीअं बदिलजे? जुनेद ही बुनियादी तौर ते जेका दर्ज हुक्मरानी आहे ही उन जो समर आहे ऐं सॼे पाकिस्तान में असां हिकिड़ी अंधेर नगरी ॾिसूं था त जेको जिते जंहिं बि शिकिल में ताक़तवर आहे उहो वॾेर के शिकिल में आहे उहो सरकार सां सलाहियल हुजण जी शिकिल में आहे या ॿी कंहिं बि शिकिल में जेकर उहो माण्हू का पहुच रखे थो को असरु रखे थो त कानून उन खां मथां आहे। मिसाल तव्हां हींअर ॾिठो पंजाब में छा थियो उते बि हिकिड़ो ॿी शिकिल जी हिकिड़ी वॾेराए पई उहो उते वॾे हुजूम जी शिकिल में वॾेराए पई। छो जॾहिं हुजूम जी शिकिल में वॾेराइप जे अॻियां रियासत जा इदारा गोॾा खोड़ींदा हुकूमतूं गोॾा खोड़ींदियूं हुकूमतूं उन्हनि जे शर्तनि ते ठाह कंदियूं त हीअ त हेठी सतह ते हिकिड़ो वॾेरो इहे त हूअं ई समाज जे मथां हिकिड़ी लांग वरायो चढ़िया वेठा ऐं सिंध जहिड़नि सूबनि में जिते कानून नाले जी शइ ऑलमोस्ट नॉन एग्ज़िस्टेंट आहे उते त जेको जेतिरी सघ रखे थो उहो मर्ज़ीअ जो बादशाह आहे। ही जेको सॼो केस आहे शहाब साहब ॾाढो हिन ते सुठो ॻाल्हायो ऐं हिकिड़ो सॼो समाज में कीअं हिकिड़ो नफ़सियाती डका पखेड़ियो वियो आहे उहो वॾेर को इंस्टीट्यूट जंहिंखे सोसाइटीअ थुॾे 1988 जे इलेक्शन में निकाले ॾेई छॾी सिंध मां अमली तौर ते। तव्हां यादि करियो इहो हिकिड़ो रिवॉल्ट हुयो सिंध जो उन वॾेर के जागीरदाराणे सरदाराणे निज़ाम जे ख़िलाफ़ जंहिंखे वरी उन ई पार्टीअ अची बहाल कयो ऐं अॻे खां ॾहुणो मज़बूत करे छॾियो आहे बदकिस्मती सां। ऐं रुगो हिन हिकु पार्टीअ न हाणे पार्टियूं खणो सभु पार्टियुनि जे अंदरि हिकिड़ो अनहोली अलायंस आहे हिन क्लास जो ऐं उनखे वरी अनहोली अलायंस मथे एपेक्स ते लेवल ते मथे मुल्की सतह ते उन्हनि जो अलायंस आहे। इहो सॼो हिकिड़ो वायुमंडल आहे जेको सोसाइटीअ खे यकमाल करे हिसाए पंहिंजे पेरनि हेठां रखणु थो घुरे तंहिंजे करे इहे माण्हू प्रोटेक्टेड आहिनि। हाणे छा मूंखे जंहिं शइ जो ॻणती आहे शहाब साहब हुनजे कानूनी पासा तमामु सुठा ॿुधाया। असुल जेको चैलेंज थिए थो हिननि केसिस में उहा त उहा प्रोसिक्यूशन थिए कीअं थी उहा एविडेंसिस कीअं थी पुलिस आणे ऐं कीअं थी केस खे फ्रेम करे चालान में छा था लिखनि
ऐं उन में कॾहिं कॾहिं शहाब साहब कानून में बहितर ॼाणे थो, असां त परे खां था सम्झूं, हिकिड़ी फुल स्टॉप तामा खे वकील खणी सॼे केस खे उथलाए पुथलाए सघे थो, हिकिड़े लफ़्ज़ खे, हिकिड़े सेंटेंस खे। तो मुंहिंजो ख़्यालु आहे त जिते असां तव्हां सभु उन केस ते माण्हुनि लाइ ॻाल्हायूं था, हुन मज़लूम वीचारे सां जेको नाहक थियो आहे हुनजे कुटुंब सां, ऐं हुन ते जेतिरो बि को प्रेशर माउंट करण जी कोशिशि कयूं था, पर इहो काफ़ी कोन्हे। इन सॼे मामले खे शहाब साहब जहिड़नि या कुझु ॿियनि दाना जेके क्रिमिनल लॉ खे सम्झंदा हुजनि, उनजी लीगल ओवरसाइट जी ज़रूरत आहे। इन सॼे मामले खे लीगल रिप्रेज़ेंटेशन खपे, न त वॾा वॾा केस ॿुॾी था वञनि। हीअ त कुझु कोन्हे। हिते मूंखे ॿुधायो मुर्तज़ा भुट्टे जो को क़त्ल जो दाद फ़रियाद थियो, सरेआम 7 माण्हुनि खे गोलियूं हणी मारियो आहिनि, पर टोड़ी फाटक थियो, तव्हां केस ॻणींदा वञो, दाद फ़रियाद ई नथो थिए। इन जे करे जो हुनजे विच में अहिड़ा लूप होल्स लीगली छॾे थी ॾिए हुकूमत या हुनजी प्रोसिक्यूशन एजेंसी, जी ऐं हिते त पुठियां इलाही वॾियूं दुरियूं हाणे इन्वॉल्व थींदियूं, छो त रुॻो वॾेरो कोन्हे, अरब सॻोरा आहिनि, ऐं पोइ ॼण अरब सॻोरा आहिनि त पोइ क्या कई ॿिया हितां जा सॻोरा हुनजो हिसो थी था वञनि, तो हुनजी प्रोटेक्शन जो दाइरो वधी थो वञे। जी इन जे करे हुनखे जेकर रजिस्ट करणो आहे ऐं इन ग़रीब वीचारे खे इंसाफ़ या सोसाइटी खे बहसियत मिली। हाणे हिकिड़े माण्हू जे इंसाफ़ जी ॻाल्हि त हुन वीचारे जी ज़िंदगी हली वई, उहा त पंहिंजी जाइ ते हिकिड़ो नुक़सानु आहे, पर बाक़ी सॼी सोसाइटीअ खे हिकिड़ो जेकर ही केस हिन क़िस्म जा केस थींदा आहिनि। माई जिंदो जे केस में छा हुयो, केस हो न, जी एॾो वॾो ॾाकार माण्हू टच बि न करे सघंदो, माण्हू जन आख़िर में फांसी में चढ़ियो, त सोसाइटी जी इज्तिमाही फतह हुई, पर उनजे पुठियां त कुर्बानी त ॾिसो, वीचारी पाण खे वञी धीअरुनि पाण खे साड़ियो, पोइ उहा एक्सट्रीम थिए थी, तॾहिं वञी थो इंसाफ़ मिले सोसाइटीअ खे। तो ॿी आख़िरी ॻाल्हि मां इहा गुज़ारिश करियां त हिन में जेका जंहिं शइ ॾांहुं इशारो कयो लीगली उहो किसास ऐं दहेज वारो, उन शइ जो अंदेशो तमामु वॾे मूंखे पैमाने ते नज़र थो अचे। रेमन डेविस खे सभिनि खे यादि हूंदो, छो त हुन में ॿाहिरियां बि सॻोरा मुलविस आहिनि, हितां जा सॻोरा बि मुलविस आहिनि, सभई पाक पवित्र आहिनि। तो कानून त एतिरो पाक पवित्र कोन्हे, न कोई आम माण्हू ऐं ग़रीब माण्हू एतिरो पाक पवित्र हो, छो इलाही पाकाईअ वारियूं दुनियूं हुन में मुलविस थींदियूं। तंहिंजे करे इहो ॾिसणो आहे त आख़िर में किथे ईअं न थिए इन शइ जो ख़तरो ऐं अंदेशो मौजूदु आहे, जी जंहिं कुटुंब खे तव्हां कहिड़ी करे गर्भातियुनि खे राज़ी कराए हिकिड़ी स्टेट में ॾियारे छॾींदा, त जी पोइ इहो केस लुड़ी सघे थो। इन शइ जो अंदेशो आहे, आई डोंट नो उनजो सॉल्यूशन लीगली छा थी सघे। जी नसीर महमूद साहब, तव्हां पंहिंजी राय ॾिनी। इनाम भट्टी साहब, तव्हां मूंखे ॿुधी रहियो। जी बिल्कुलु इनाम साहब जुनेद जो सवाल इहो आहे त भोतार जी पाण गुज़िरियल ॾींहंनि में डिस्कस कयो, भोतार हिकु ज़हनियत आहे, ऐं भोतार की ज़हनियत ख़ासि तौर ते एलीट क्लास में, जीअं नसीर साहब त काफ़ी मिसाल ॾिना, ऐं सॼो आउटर स्पेस में भोतार की ज़हनियत जेकॾहिं तव्हां शुरू थियो त अमेरिका जी भोतार की ज़हनियत आहे, दुनिया जे अंदरि जंहिंजी ताक़त आहे उहो साॻी ज़हनियत रखे थो, चाहे कॉर्पोरेट इदारा हुजनि, चाहे तव्हांजा सोसाइटी जा के बि पासा हुजनि, जंहिं वटि ताक़त आहे, ऐं ताक़त जो हू बेजा इस्तेमालु या उनजो अंधो इस्तेमालु करे थो, त उहा बि ज़हनियत आहे। उहा ज़हनियत असां वटि छो त ज़रई समाज आहे, तंहिं लाइ असां वटि भोतार आहिनि, ऐं असां वटि जे लफ़्ज़ आहे जेके वॾेरो आहे, वॾेरे लफ़्ज़ खे त सिंध में असां सिंधियुनि ते मढ़े, जीअं ज़ाती तौरु तव्हां ॿुधो हूंदो कराची में जॾहिं असां सिंधियुनि खे मुखातिबु थियो वेंदो आहे त वॾेराना निज़ाम चई सभिनी सिंधियुनि खे लोयो वेंदो आहे उन लफ़्ज़ में। असांखे उन लफ़्ज़ सां बि को मसइलो कोन्हे, ऐं ज़ाहिर किरदारु लफ़्ज़नि जी डेफिनेशन कंदा आहिनि, पर इहा जेका भोतार की ज़हनियत आहे, इहा ज़हनियत चवे थी त जेकॾहिं तव्हां कानून जे कटड़े में फासो, कोरीड़े में फासो, पंहिंजे अमलनि जे करे कुझु बि करे, पोइ तव्हांजा गार्ड अॻियां था अची वञनि, मुलाज़िम अॻियां था अची वञनि, त तव्हां सम्झो था इहे जेके गार्ड या मुलाज़िम, इहे नौकर, इहे पाण मरादो के फ़ैसिलो कंदा आहिनि या पाण मरादो सभु कुझु कंदा आहिनि? जुनेद, जेकॾहिं सही तरह सां तफ़्तीश कई वई न, ऐं सही तरह सां उहा इन्वेस्टिगेशन ऑफिसर जेकॾहिं प्रॉपर हुजे, त ही जिन माण्हुनि खे गार्डन खे उन मुलविस कंदा आहिनि न, उन्हनि जा ॾस पता ऐं अता पता ऐं पेर खुरा जेके आहिनि, उहे बि तव्हांखे ॿिए हंधि मिलंदा, या त वरी उन्हनि जी ज़बान तव्हांखे ॿुधाईंदी त असुलु उन वक़्तु तशदुद कंहिं कंहिं कयो। छाकाणि त जॾहिं क़त्ल जो मामिलो अची वेंदो आहे त हिकिड़ो इहो कुदरती फैक्टर आहे त को बि माण्हू कंहिंजो खून लोड़णु उनखे तमामु ॾुखियो लॻंदो आहे, जो उनखे पंहिंजो खून बि यादि ईंदो आहे, उनखे पंहिंजो मौत बि जेको आहे यादि ईंदो आहे। विरले को फिरोनी ज़हनियत जो अहिड़ो माण्हू हुजे जंहिंखे कंहिंजे बेनाहक जेको आहे सो क़त्ल ते को अहसासु न थींदो हुजे। तव्हां ॾिसजो 4-5 ॾींहंनि खां पोइ इन्हनि माण्हुनि सां जेके ॿधा आहिनि, इन्हनि सां जेकॾहिं कोई वञी मिले, उन्हनि खे ख़बर हूंदी त उन्हनि उन नाज़िम जोखे सां जंहिं तरह जो तशदुद कयो, त उन्हनि ते हुननि जो ज़मीर छा थो चए। त आउं सम्झां थो, जेको भोतार को कल्चर आहे, उहो उन फ़र्द जो इनफ़रादी फ़ैल कोन्हे, पर हिते रियासत जॾहिं इन क़िस्म जो तरीक़ेकार मुहैया करे थी ॾिए,
जॾहिं थाणो उन जे मातहत हले, जॾहिं ताक़त जो सॼो जेको सरचश्मो आहे उहो उन जे हथ में हुजे, जॾहिं रियासत जा सभु मोहरा जेके आहिनि उहे उन जे हथ में हुजनि, तॾहिं उहो उनखे इहा हिमत ऐं जुरत पैदा करे थो उन भोतार खे, जंहिंजो उहो ज़हन भोतार के कल्चर जे उन क़बाइली दौर में हलियो थो वञे जिते हू चाहे थो त हर फ़र्द हुन जे ॾाढ ऐं ॾहकाव जे ताबे हुजे ऐं उहो सिर्फ़ु नाले खणण खां डिॼे। ऐं सम्झां थो पाकिस्तान जे अंदरि जेकॾहिं रियासत जा इहे इदारा कंहिं बि वॾे ताक़तवर धुर जे पासे नथी बीहनि त उन माण्हूअ जो को अहिड़ो ताक़त जो को सरचश्मो सुवाल ई पैदा नथो थिए जो थिए जो माण्हू उन खां डिॼनि या माण्हू उन खां कंबनि या माण्हू उन जे औताक ते हाज़ुरी बि भरनि। त आउं सम्झां थो सभ खां पहिरीं ज़िम्मेवार इन भोतार के कल्चर जी हीअ रियासत आहे, इन रियासत जा उहे इदारा ऐं हुकुमरान जमायतूं आहिनि जेके जंहिं वक़्तु पंहिंजूं टिकेटूं विरहाइनि थियूं त उन वक़्तु बि उन्हनि जे नज़र में इहो ई हूंदो आहे त अहिड़ो कहिड़ो माण्हू आहे जंहिंखे हू पंहिंजे पार्टी जे टिकेट ते आणनि त जीअं बाक़ी जेके लखा माण्हू आहिनि उहे उन्हनि जे ताबे हुजनि ऐं उन्हनि जो वोट उन्हनि जी जमायत खे मिले। त आउं सम्झां थो त हींअर जेको कुझु हीउ थियो आहे, सिंध जो माण्हू हींअर न, सिंध जो माण्हू त आउं सम्झां थो जंहिं वक़्तु बि अहिड़े क़िस्म जी का शइ थी आहे उन में बिलख़ुसूस बाशऊर ऐं नौजवान तबिको जेको आहे इन ॾाढ जबर ऐं बरबरियत जे ख़िलाफ़ ऐं भोतार के कल्चर जे ख़िलाफ़ उथी खड़ो थियो आहे। पर उनखे सदाईं जेकॾहिं कंहिं बि कुचलियो आहे त उहे इहे ई जमायतूं जेके भले जमहूरियत जूं दावेदार हुजनि या उहे आमराना दौर जेके हिते हिन मुल्क में हुकुमरानी कंदा हुजनि, उहे पंहिंजे रियासती इदारनि खे उन्हनि जे आॾो ॾेई था छॾनि ऐं उन्हनि खे उन्हनि जे हवाले था करे छॾनि त तव्हांखे जीअं वणे हिते हिननि माण्हुनि जे मथां हुकुमरानी कयो पर सिर्फ़ु असां सां सिधा रहो, ऐं पोइ ही उनजो नतीजो आहे। आउं सम्झां थो नाज़िम जोखे जो क़त्ल कंहिं हिकिड़े सिर्फ़ु उन ठटे जे भोतार जे ज़हनियत जो नतीजो कोन्हे पर हिन रियासत जी रविश जो नतीजो आहे। जेकॾहिं हिन रियासत जी इहा रविश न हुजे, हीअ रियासत इन्हनि माण्हुनि खे इहे सभु जेके पुलिस वारा ऐं सभु जेके इदारा आहिनि उन्हनि जे मातहत करे न ॾींदी हुजे, ही सियासी जमायतूं जेके पाण खे जमहूरी क़ौमी ऐं अवामी ऐं ख़बर न आहे छा छा जंहिंजी दावा कनि थियूं, उहे जेकॾहिं उन्हनि सां गॾु इहे इदारा उन्हनि जे हवाले न कनि त सवाल ई पैदा नथो थिए त को फ़र्द इन तरह सां सोचे बि सघे। ऐं सम्झां थो हींअर ई सिंध हुकूमत बिलख़ुसूस पीपल्स पार्टी जेकॾहिं हिन नाज़िम जोखे जे खून खे लोढ़णु नथी चाहे त पहिरीं त हुनजी FIR खे रिवाइज़ करे। उनजी FIR में सिर्फ़ु जेके 2 कलम शामिल आहिनि 34 ऐं 302 उहे नाकाफ़ी आहिनि। उनमें दहशतगर्दी, बरबरियत, ॾाढ ऐं जबर जो केस जेतिरी ताईं दाख़िल न थींदो ऐं जीअं तव्हांखे पंहिंजो शहाब ओस्ते साहब ॿुधायो त जॾहिं दहशतगर्दी जो हुन में कलम लागू थींदो त तॾहिं किसास ऐं दैयत जी जेका नोयत आहे उहा तब्दील थी वेंदी, न त ॿी सूरत में हिन वक़्तु जेको जीअं केस आहे इन में कहिड़े वक़्तु बि सिर्फ़ु उहा धुर जेकॾहिं किथे फ़ैसिले में रज़ामंदी करे राज़ीनामो करे ॾेई आई त उहो मामिलो ख़तमु थी वेंदो। प्लस में इन FIR जी जेका वारसी आहे उहा रियासत खे ऐं रियासती इदारनि खे बि करणु खपे जेकॾहिं हू वाक़ई हिन मुल्क जे अंदरि कंहिं इंसान जी इंसानी ज़िंदगी खे अहम सम्झनि था ऐं पंहिंजे आइन ऐं कानून जे अंदरि जेको हुननि लिखियो आहे त हिते हर फ़र्द खे जेके अख़्तियार ॾिनल आहिनि, जेका हुनखे ज़िंदगी जी गारंटी ॾिनल आहे, जेका एश्योरेंस ॾिनल आहे, उहा जेकॾहिं वाक़ई रियासत सम्झे थी, ॾेई सघे थी त उहा उनजी वारसी करे। ॿी सूरत में आउं सम्झंदुसि त ही कानून आइन ऐं ही सभु जमायतूं इंसान दुश्मन आहिनि ऐं असांजूं दुश्मन आहिनि। जी इनाम भट्टी साहब, इज़हार सुमरो साहब तव्हां मूंखे ॿुधी रहिया आहियो। इज़हार साहब ही सवाल सादो आहे, जॾहिं को ताक़तवर अचे थो कानून जे कटड़े में या कोरीड़े में त अचानक सां उन्हनि जा गार्ड साम्हूं अची था वञनि। त मां कंहिं फ़र्द, कंहिं धुर या कंहिं मख़सूस दायरे में सवाल रही नथो पुछां तव्हां खां, मां मजमूई तौरु इन कल्चर भोतार के कल्चर भोतार की ज़हनियत जे ताबे रहंदड़ उन गार्डनि जे मुतलिक़ पुछां थो त छा इहे गार्ड पाण मुरादो को एक्शन कंदा आहिनि? हरगिज़ बि न। इन्हनि भोतारनि जा सरदारनि जा 2 क़िस्म जा माण्हू ग़ुलाम हूंदा आहिनि। हिकिड़ा ग़ुलाम उहे हूंदा आहिनि जिन खे हू पंहिंजे ताक़त जे ज़ोर ते चीबाटे पंहिंजो साबित कंदा आहिनि त उहे असांजा ग़ुलाम आहिनि, ऐं ॿिया ग़ुलाम इन्हनि गार्डनि ऐं नौकरनि ऐं कमदारनि जी सूरत में हूंदा आहिनि जिन जे ज़रिए उन्हनि माण्हुनि खे चीबाटियो वेंदो आहे। हीअ आहे हिननि जो ऑपरेशनल मेथड या तरीक़ेकार, यानी कि सरदार, भोतार, वॾेरो, जागीरदार, दादागीर, इहे सभु हिकिड़ी ॻाल्हि आहिनि जॾहिं हू इन क़िस्म जो एक्ट कनि था। ऐं उहो दौरु वियो हलियो जॾहिं सिंध में के चइबो आहे त के रिवायती
हिकिड़ा क्लासिकल वॾेरा आहिनि जेके वैल्यूज़ जो बि ख़्यालु रखनि था वग़ैरह वग़ैरह। हींअर जेका सूरत हाल आहे उन में बदकिस्मतीअ सां अव्हांखे हर ॿिए टे ॾींहुं मीडिया में अहिड़ा वाक़िया रिपोर्ट थींदे नज़र अचनि था जंहिंमां ज़ाहिर आहे त इन इंस्टीट्यूट खे, जीअं असांजे कंहिं दोस्त बि ॻाल्हि कई त 88 में छा थियो, 88 में सिंध जा वॾियूं गादियूं वॾा पीर ड्रही पिया, उन्हनि जी जाइ ते हिकिड़ा मिडिल क्लास जा कैंडिडेट्स हुआ जिन खे पीपुल्स पार्टी टिकेटूं ॾिनियूं, उन्हनि शिकस्त ॾिनी। इहा हिकिड़ी वॾी चेंज हुई सिंध में। ऐं पोइ तव्हां ॾिठो त पीपुल्स पार्टी जी जॾहिं पंहिंजी हाई कमांड चेंज थी, लीडरशिप चेंज थी, त उन खां पोइ ॻोल्हे ॻोल्हे तव्हां सम्झो था त रुॻो ही इलेक्टेबल्स खे जेके खटी सघनि था इलेक्शन, उन्हनि खे रुॻो शामिल कनि था। न, हे त ज़िले खां तालके ऐं यूनियन काउंसिल जे लेवल ताईं बि को माण्हू नथा छॾीनि जेके पंहिंजे फोल्ड में शामिल नथा कनि। ऐं पोइ अमली तौर ते माण्हुनि खे उहे इलाइक़ा, उहे शयूं विराए ॾिनियूं थियूं वञनि। पुलिस उन्हनि जे ऑन ड्यूटी ऑन कॉल आहे, उन्हनि जे मर्ज़ीअ सां हले थी। तव्हां ॿिनि गार्डन जी ॻाल्हि था कयो, पुलिस जो छा किरदारु हो इन सॼे मामले में? पुलिस इहा FIR कंहिं कई आहे? तव्हांजे साम्हूं आहे। ऐं जेका इन्वेस्टिगेशन जे लाइ चयो वियो आहे, इन ते बि ॻाल्हाइणु खपे त उहे साॻे ऑफिसर इन्वेस्टिगेशन जे लाइ टीम जोड़ी आहे जेका हिन मामले जी करे थी, उन ते बि इलाही ख़दशा आहिनि माण्हुनि खे। छाकाणि त इन साॻे ऑफिसर, अव्हांखे यादि हूंदो त पहिरीं बहरिया जे एहतजाज जे दौरान पुलिस जी वॾी नफ़री आंदी ऐं उन खां पोइ वरी वॾे पैमाने ते FIR कयूं। तंहिंजे करे हिन मामले में बि ॾिसणो पवंदो त हीअ जेका इन्वेस्टिगेशन थिए थी उहा कहिड़े रुख में थिए थी। मिसाल जे तौर ते ख़ुदि अव्हांजे चैनल अॼु रिपोर्ट कयो आहे त हुनजी हिकिड़ी जाइ तां लोकेशन मिली आहे 4-5 माण्हुनि जी, बिल्कुलु, जिन में ई गार्ड बि आहिनि। पर उन ई इन्वेस्टिगेशन ऑफिसर खां पंहिंजे रिपोर्टर खे बि चयो त हिकिड़ो ॿियो सुवाल बि करे त उहो माण्हू केॾां वियो जंहिं सभ खां पहिरीं हिन खां मोबाइल घुरी हुई नाज़िम खां ऐं होशां आया हिनखे ऐं हिन सां बदतमीज़ी कई हुई। उहो अञा ताईं किसो त उतां शुरू थियो न, इन्वेस्टिगेशन त उतां शुरू थियणु खपे। उहो माण्हू केरु आहे, उन छो ईअं कयो, उन सां जहिड़ो कहिड़ो नाज़िम जो, इहे सवाल आहिनि न। सॼी इन्वेस्टिगेशन शुरू हितां थींदी न। मारण ऐं खणी वञण त ॿिया मरल आहिनि, बाद जा मरल आहिनि, हिकिड़ी ॻाल्हि। ऐं हाणे त ॻाल्हि हले पई त MPA खां ॻाल्हि MNA ताईं पई वञे। वरी असां ॾिसूं त माशाल्लाह असांजी पॉलिटिकल पार्टी माण्हुनि खे बिल्कुलु सही पिया चवनि उन वक़्तु माण्हू त पीपुल्स पार्टी बि मामले खे रुॻो थधो करणु थी चाहे, छाकाणि त इंटरनेशनली नेशनली हुनखे ख़्वारी पई मिले जो हुनजो हिकिड़ो असेंबली मेंबर इन मामले में इन्वॉल्व आहे। हाणे तव्हां ॾिसो हिन वक़्तु घणा ॾींहं थी विया, केॾां वई D सीट, अव्हां बि रिपोर्ट कयो न, ॿिए मीडिया बि रिपोर्ट कयो त D सीट पिया कान हिनखे, इस्तीफ़ा पिया वठनि हिन खां। केॾां वई उहा D सीट? एतिरा ॾींहं थी विया, डिसीशन अची वञणु खपंदो न हींअर ताईं त बाबा असां हिन खां लातालकी था कयूं। अच्छा, D सीट न कंसि, लातालकी करे छॾींसि, त लातालकी त कंसि न। घटि में घटि लातालकी करण जे बजाए उल्टो प्रेशर हुनजी फैमिली ते विधो पियो वञे। हाणे ही थियो हिकिड़ो पासो, पर पाण जॾहिं गुफ़्तगू कयूं था त पाण कतई तौर ते मायूसी जो वखर न विकिणंदासीं। हिते पाण वैसा ॾींदासीं माण्हुनि खे माई जिंदो जो किरदारु ॿुधाईंदासीं, उमे रुबाब जो ॿुधाईंदासीं, सिंध जे हर उन माण्हूअ जो ॿुधाईंदासीं जे पंहिंजे हक़नि जे लाइ जदोजहद कई ऐं पंहिंजा हक़ हासिल कया। हरगिज़ बि माण्हुनि खे मायूस न कबो। ऐं असांखे ख़ुशी आहे त हुनजे घर जे मर्दनि खां वधीक नाज़िम जे घर जूं औरतूं दिलेर आहिनि, उथी बीह रहियूं आहिनि। हुननि चयो असीं मज़ाहिमत कंदासीं। वरी अमां उन्हनि माण्हुनि जो बि ज़िक्र कयो, सिंध जा माण्हू हाणे इंतिहाई कैलकुलेटेड शयूं कनि पिया, पाण हुरतो कनि पिया, बिना पॉलिटिकल लाइन ऐं पॉलिटिकल सपोर्ट जे कनि पिया। अॼु ऐलान थियो आहे त हुनजो अकाउंट खोलबो, सॼी सिंध जा माण्हू हुनजी फाइनेंशियल हेल्प बि कंदा, कंहिंजे आॾो हथ न टंगे। माफ़ कजो, हिते तव्हांखे इंटरप्ट पियो कयां इज़हार साहब। उहा बि पूरी थिए। जी जी, इज़हार साहब, हिकिड़ी नंढड़ी ख़बर तव्हां सभिनी दोस्तनि सां शेयर करे छॾियां। हिकु पासे त MPA MNA जो पाण ज़िक्र कयूं पिया त हीअ त भौतारनि ताक़तवरनि, पर हिकु सूबेदार जे पुट जी ज़हनियत तव्हांखे ॿुधायां। सैराणीअ भरिसां पखियुनि जे शिकार खां रोकण ते पुलिस सूबेदार जे पुट मुबैना तौरु पोरियत खे मर्डिंग करे छॾियो आहे। जवाबदार मलूक शाह पोरियत शकील अमन शाह मथां फायरिंग करे फ़रार थी वियो आहे। नौजवान ॻणती जोगी हालत में हैदराबाद मुंतक़िल आहे। पुलिस केस दाख़िल करण में नाकाम आहे। हिकु सूबेदार जे पुट पखियुनि जे शिकार ते रोकण ते हारी पोरियत खे मर्डिंग करे छॾियो। मां उहा ई ॻाल्हि आहे, उते ज़हनियत ते ॻाल्हि अचे थी, क्विकली इन ते ॻाल्हाइजो। जी जी जुनैद साहब, मूं तव्हांखे पहिरें भेरे जॾहिं हिन मौज़ूअ ते पाण ॻाल्हायोसीं, मूं हिकिड़ो चयो सिंध असांजी माउ आहे। पर बदकिस्मती सां हे जेके वॾेरा जागीरदार
ऐं दादागीर गॾिजी पिया आहिनि ऐं भोतार इन्हनि त प्रैक्टिकली सिंध खे केटी बणाइण जी कोशिशि कई आहे न, जिते ॾोह बि लिकी वेंदो आहे, ॾोहारी बि लिकी वेंदो आहे। इहो ई त कनि पिया त हीअ सॼी सिंध में हर जाइ ते पिया कनि, हर ख़ौफ़नाक शक्ल में पिया कनि, ऐं उनजो मक़सदु सिर्फ़ु हिकिड़ो यादि माण्हुनि खे दबाइजे, हिसाइजे, माण्हुनि खे पोइते रखिजे, माण्हुनि खे मायूस रखिजे, ऐं उन हवाले सां साॻी ताक़त सां रेज़िस्टेंस अचे पई, मज़ाहिमत अचे पई इन्हनि जागीरदारनि जे ख़िलाफ़, भोतारनि जे ख़िलाफ़। ऐं हाणे माण्हू बाशऊर आहिनि, माण्हू अहिड़ा नुक़्ता सोशल मीडिया ते खणी अची रखनि था जिन जा हिननि वटि के जवाब न आहिनि। जीअं ही ख़ुदि DC वारो आहे, पीपल्स पार्टी फेस सेविंग कई साॻे वक़्त ते। ऐं रुॻो हिकिड़ो जुमिलो चवंदुसि, हैरतनाक तौरु हिन केस में पीपल्स पार्टी ऐं PTI सेम पेज ते अथव। मौज़ूअ में पाकिस्तान जे हिन वक़्तु कंहिं बि इशू ते सेम पेज ते न आहिनि, सवाइ हिन मौज़ूअ ते तव्हां गवर्नर जी गुफ़्तगू ॿुधी ऐं तव्हां बाक़ी ॿियनि माण्हुनि जी पीपल्स पार्टी जे साइड जी बि गुफ़्तगू ॿुधी, जंहिं अंदाज़ में ऐं पुलिस जे अंदाज़ में FIR दाख़िल कई, जंहिं अंदाज़ में शुरूअ में हुनखे लिकायो वियो ऐं उन खां पोइ घणे पब्लिक प्रेशर ते ज़ाहिर कयो वियो, सभु कुझु इहो ई ज़ाहिर करे थो त हीअ सम्झनि था त अॼु जी ॻाल्हि आहे हुनजे भाउ खे डिॼारींदासीं। पर तव्हां ॾिठो त जॾहिं हक़ जी ॻाल्हि थींदी आहे त पोइ जॾहिं हुनजे भाउ खे हुननि डिॼारियो त हुनजी घरवारीअ चयो त आउं वेठी आहियां न, ही भली हुनजे भाउ खे डिॼारीनि, हाणे आउं विढ़ंदसि ऐं एक्सट्रीम ताईं पंहिंजे हक़ जे लाइ विढ़ंदसि। मामला ॾींहुं इन पासे वेंदा, तंहिंजे करे हिन हुकूमत खे बि सोचणो पवंदो, गवर्नर खे बि सोचणो पवंदो, PTI खे बि सोचणो पवंदो त जागीरदारी हिकिड़ो जो जेको सिस्टम आहे, क़बाइली जेको सिस्टम आहे, इहो धप करे वियल सिस्टम आहे। इन मां हथ कढंदा त बहितरी अथनि, वरना त जेको ज़वाल पज़ीर निज़ाम ऐं सिस्टम हूंदा आहिनि उन्हनि में जेको हथ विझी वेंदो आहे उहो पाण बि उन दुबड़ में वञी किरंदो। शहाब उस्तो साहब, तव्हां मूंखे ॿुधी रहियो साईं? जी साईं। साईं हिकिड़ो सवाल आहे, टाइम मूं वटि बिल्कुलु घटि आहे, मूंखे क्विकली सम्झाइजो, छा सिंध अरब शिकारनि जी आमाजगाह आहे? हीअ जेके परमिटूं मिली रहियूं आहिनि इहे कंहिंजी इजाज़त सां मिली रहियूं आहिनि, ऐं इहा जेके असांजा रणपट आहिनि या असांजा जेके जबल आहिनि, इहे आख़िर केसी ताईं शिकारनि जी आमाजगाह रहंदा? तव्हांखे ॿुधी हैरत थींदी त मां हिकिड़ी अपील थो हलायां, जंहिंमें हिते कस्टम्स डिपार्टमेंट कुझु प्रोटेक्टेड एनिमल्स जे जेके बाज़ हूंदा आहिनि उहे पकड़िया हुया, ऐं उन्हनि जेको मुलज़िम हुया उन्हनि खे बरी कयो वियो, ऐं उन में उहो सब जुडिस मैटर आहे, वधीक न ॻाल्हाईंदुसि। बहरहाल उन में जेके इंकशाफ़ थिया आहिनि, तव्हांखे ॿुधी हैरत थींदी त जेको चेयरमैन साहब जेको आहे वाइल्ड लाइफ, जेका वाइल्ड लाइफ जी बोर्ड ख़तमु थी चुकी आहे, छाकाणि त हाणे वाइल्ड लाइफ जो नओं कानून अची वियो आहे, 2020 में अची वियो आहे, जंहिंमें हाणे प्रोटेक्टेड एनिमल खे तव्हां मारे ई कोन था सघो। हिन वक़्तु यानी प्रैक्टिकली जेका बि वाइल्ड लाइफ आहे, प्रोटेक्टेड एनिमल जंहिंमें तनूर बि शामिल आहे, तव्हां नथा मारे सघो। ऐं उहो माण्हू अॼु बि लंडन में वेठो आहे, उतां अचे थो पाकिस्तान हिते अची ऐं लाइसेंसिस इशू करे इंडिविजुअली, जॾहिं त हुनजो न त हो हिन वक़्तु चेयरमैन आहे, न हुन वटि पहिरों बि का अथॉरिटी हुई, पहिरों बि बोर्ड कंदी हुई, हाणे बि हो चेयरमैन साहब जी हैसियत में वेही ऐं तनूरनि जा लखनि रुपयनि जा लाइसेंसिस कढी माण्हुनि खे ॾिए थो। उन खां पोइ उन्हनि कूड़नि लाइसेंसिस ते जेको आहे सो हंटिंग थी थिए। ऐं तव्हांखे ॿुधी हैरत थींदी त जेको चीफ कंजर्वेटिव आहे उन लेटर लिखियो आहे चीफ सेक्रेटरीअ खे ऐं पंहिंजे डिपार्टमेंट जे सेक्रेटरी खे त साईं हे अचे थो हिकिड़ो माण्हू अची कूड़ा लाइसेंसिस इशू थो करे वञे, पर अॼु ॾींहं ताईं उन्हनि जे ख़िलाफ़ को एक्शन न खयो वियो आहे, छाकाणि त उहो भोतार, वॾो भोतार जेको आहे उनजो ख़ासि माण्हू आहे। हाणे मूंखे ॿुधायो, जॾहिं सिंध जी वाइल्ड लाइफ बि तव्हांजी जागीर बणिजी वई आहे, कानून नओं ठहियो आहे, हाणे असां सिग्नेटरीज़ आहियूं इंटरनेशनल ट्रीटीज़ जूं, ऐं हे जेके माइग्रेटिंग बर्ड्स आहिनि उन्हनि जी हिकिड़ी ट्रीटी आहे, उन में बि असां सिग्नेटरी आहियूं। 2012 में हिकिड़ो उनजी इनेक्टमेंट जे लाइ एग्जीक्यूशनरी लॉ पास थियो आहे, माना हाणे असां वाइल्ड लाइफ जे लॉ खे वायलेट ई नथा करे सघूं। तंहिंजे बावजूद बि तव्हां ॾिसो त सिंध में कीअं खुलेआम इहे अरब अचनि था ऐं बिल्कुलु गैर कानूनी तौर ते अची शिकार था कनि ऐं गवर्नमेंट ऑफ सिंध उन्हनि खे फैसिलिटेट थी करे। वधीक ॿियो कहिड़ी ॿुधायो त जेका सो पामाली थींदी,
कानून जी आइन जी। सही, तव्हां कानूनी आइनी पहलू ॿुधाए छॾिया त असां ख़ुदि माना उनखे न रुॻो फैसिलिटेट कयूं था पर सिधी सी कानूनी भञ कड़ी आहे त रोकण त हाणे इहो वॾो सुवालु आहे। टाइम बिल्कुलु घटि आहे। नसीर मेमण साहिबु तव्हां क्विकली असां छा शिकारियुनि जी आमाजगाह आहे सिंध जा रणपट ऐं सिंध जा जबल कीअं रोकबो? शुआब साहिब त जेके मिसाल ॿुधायो आहे उहो त ॾाढो माना हैरत अंगेज़ ॻाल्हि आहे त ख़ुदि जेको वाइल्ड लाइफ जो जंहिंजो ज़िम्मेदार आहे उहो लंडन में वेही लाइसेंस जारी थो करे। जुनेद, ही मुंहिंजे अंडरस्टैंडिंग मुताबिक़ ही जेके लाइसेंसिस आहिनि फेडरल गवर्नमेंट जे थ्रू इशू थींदा आहिनि ऐं तव्हां हैरानी थींदा त ट्रॉफी हंटिंग ऐं इहे क़िस्म जी जेका आहे हंटिंग बि उहा मिनिस्ट्री ऑफ फॉरेन अफेयर्स जे थ्रू इशू थींदा आहिनि लाइसेंसिस। उनजो हिकिड़ो पंहिंजो सिस्टम उन्हनि ठाहियो आहे। बाक़ी होबारा बस्टर्ड एंडेंजर्ड स्पीशीज़ में शामिल आहे ऐं हिकिड़ो इंटरनेशनल कन्वेंशन बि आहे साइटीज़ या ईअं को हुनजो नालो आहे जेको इंडेंजर्ड स्पीशीज़ खे प्रोटेक्ट करण लाइ पाकिस्तान हुनजो सिग्नेटरी आहे। उहो त रामसर साइट्स बि एनवायरमेंटल लाइ वायोलेशन्स असां सुबुह शाम पिया कंदा आहियूं। लाइसेंस मिलण जी बि हिकिड़ी ॿी पूरी साइंस आहे, उन मां कुझु रेवेन्यू जनरेट थींदो आहे। हिते उहो सिस्टम कोन्हे, लोकल कम्युनिटीज़ खे उन मां बेनिफिट्स मिलणा हूंदा आहिनि। ट्रॉफी हंटिंग में उहो सिस्टम ठहियल आहे 80-20% जो। सिंध में त उहो बि कोन थो हले। पर मां इहो त चवां त इन्हनि सभिनी शयुनि खे हिकिड़े पासे रखो त फंडामेंटल सुवाल आहे त छा उन्हनि खे इहो बि हक़ आहे छा त हिते अचनि त उनजे बुनियाद ते वॾेरा उनजो हिकिड़ो फोटो करण जे करे माण्हुनि खे क़त्ल करे सघनि? फंडामेंटल क्वेश्चन इहो आहे। उहो सेपरेट डिबेट आहे, उन ते अलॻि प्रोग्राम कयो वाइल्ड लाइफ प्रोटेक्शन ते, उन ते काफ़ी डिटेल में ॻाल्हाए सघूं। जी, इनाम भट्टी साहब तव्हां छा चवंदव सर? छा असां शिकारियुनि जी आमाजगाह बणिजी चुका आहियूं हाणे? सिंधी में चवणी आहे त जव ढेरी गॾ रखवाल। सिंध में वाइल्ड लाइफ ऐं कंज़र्वेटिव डिपार्टमेंट्स जेके आहिनि उन्हनि माण्हुनि जे हवाले कया वेंदा आहिनि जेके शिकार जा शौक़ीन आहिनि। इंटरनेशनल लेवल ते उहे वञी शिकार कंदा आहिनि। हींअर बि तव्हां जेकॾहिं उहो वञी लिस्ट ॾिसंदव सिंध हुकूमत जी, उन में ॾिसो जेको सिंध वाइल्ड लाइफ डिपार्टमेंट आहे उहो उनजो स्पेशल एडवाइज़र केरु आहे, उनजा ॿिया चङा मुड़ुस केरु आहिनि, उहो तव्हांखे उन्हनि जूं टोपियूं ऐं उन्हनि जा सभु कंठला गनूं ॿुधाईंदियूं त उहे शिकार जा शौक़ीन आहिनि। हुजण त ईअं खपे त इन शोबे में इन खाते में उहे माण्हू हुजणु खपनि जेके उनजे तहफ़ुज़ लाइ कमु कनि। पर हीअ त जॾहिं खातो ॾियणो ई उन्हनि माण्हुनि खे आहे जेके उनजो शिकार कराइण जे लाइ न रुॻो पाण पंहिंजो ख़ुशहाली जो को रस्तो बणिजनि बल्कि पंहिंजनि ॿियनि किन आकाउनि खे ख़ुशि करण जे लाइ उन्हनि जी बि ख़ुशहाली जो रस्तो जेको आहे सो ख़ुशहाल बणाइनि। ऐं सम्झां थो वफ़ाक़ी हुकूमत हुजे तोड़े सिंध हुकूमत हुजे, उन्हनि खे हाणे इन ते बीहणो पवंदो त IIN जा कंज़र्वेटिव डिपार्टमेंट ऐं वाइल्ड लाइफ वग़ैरह जेके आहिनि उहे इन्हनि जे तहफ़ुज़ जे लाइ आहिनि या उन्हनि जी तबाही जे लाइ आहिनि। ॿियो जीअं शुआब उस्ते साहिबु ॻाल्हि कई, मूंखे लॻे थो त सिंध जे शाजावंद माण्हुनि खे इन ते बि अॻिते अचणु खपे। असांखे इन्हनि जे ख़िलाफ़ बि पिटीशन्स दाख़िल करणु खपनि त उहे ख़ुदि माण्हू जेके इन जे तहफ़ुज़ जो सबबु बणिजणु खपनि। जॾहिं उहे ख़ुदि इन जी तबाही जो सबबु बणिजनि था त असांखे उन्हनि जे ख़िलाफ़ गॾिजी को आवाज़ न रुॻो आवाज़ उथारणु खपे पर उन्हनि ते पिटीशन्स दाख़िल करणु खपनि। जी एज़ाज़ सुमरो साहब क्विकली सर, छा असां हाणे पंहिंजा रणपट ऐं जबल शिकारनि जे हवाले करे छॾिया आहिनि? का रोक टोक न आहे? काफ़ी तफ़सील नसीर साहब ॿुधाया, शुआब साहब त हिकिड़ा मिसाल ॿुधाया आहिनि। और एतिरो चवंदुसि त जीअं हिन वाक़े हिननि भोतारनि खे एक्सपोज़ कयो आहे ईअं हिन खाते खे बि एक्सपोज़ कयो आहे। तव्हां हिन सॼे वाक़े दौरान का हिकिड़ी लाइन जी का स्टेटमेंट ॿुधी आहे हिन खाते जी? दादा न का शिकार कई पे या न पे कई या छा मामिलो हो या का परमिट हुन माण्हू खे मिलियल हुई? को हिकिड़ो जुमिलो हुननि चयो आहे? उसूलन त हू डिक्लेयर कंदा हिन खे पंहिंजे खाते जो शहीद त भई हीअ असांजो कमु पियो करे, जेको असांखे करणु खपे हिननि जानवरनि ऐं पखियुनि जी हिफ़ाज़त उहा हिन इंडिविजुअल पे कई। हिन जूं कुझु तस्वीरूं बि नाज़िम जो आयूं आहिनि जंहिंमें मुख़्तलिफ़ जानवरनि जो इलाज कंदे डॉक्टर सां गॾु बीठल आहे। इन जो मतिलबु त हीउ को पहिरियों दफ़ो न हो, हिन खे हिन ॻाल्हि जो अहसासु हो, इदराक हुयो, जेको इदराक हिन खाते खे न आहे। या त हिन खाते खे बंदि कनि, डिक्लेयर कनि त बसि हिन खाते जी ज़रूरत न आहे, छाकाणि त असांजो कमु आहे लाइसेंस ॾियण त शिकार कंदा वतन ऐं माण्हुनि जा बि शिकार कनि ऐं पखियुनि जा बि शिकार कनि। तंहिं करे सिंध हुकूमत खे हिन कानून ते बि सोचणो पवंदो। भले वफ़ाक़ इजाज़त ॾींदो हुजे, ॿियनि सभिनी ॻाल्हियुनि ते वफ़ाक़ सां ॻंढिया पिया आहिनि। आए ॾींहं ते हिकिड़ो हुनजो बयानु ॾे, सवाल वठि जवाबु। हिन मामले ते छो नथा स्टैंड वठनि त बाबा तव्हां ई महिरबानी करियो, हाणे सिंध में ही सूरत हाल आहे, पब्लिक प्रेशर आहे ऐं इहे जेके लाइसेंस ॾिना अथव 16-17 सभु जा सभु रद्द कयो। इहे $1,00,000 जेके बैंकुनि में जमा थिया आहिनि खणो वापसि ऐं वञो पंहिंजे मुल्कनि में। जी वॾी महिरबानी एज़ाज़ सुमरो साहब, इनाम भट्टी साहब, नसीर मेमण साहब ऐं शुआब उस्तो साहब, तव्हां काफ़ी पंहिंजी गहराई सां हिन मामले जो जाइज़ो वरितो ऐं ख़ासि तौर ते इन मामले जो त इहे गार्ड आख़िर पाण मरादू त क़तल कोन कंदा आहिनि। सिधी सही ॻाल्हि आहे, जॾहिं उन्हनि खे कंहिं भौतार जो लाइसेंस टू किल जो अख़्तियार हूंदो तॾहिं ई उहे एक्टिव थींदा आहिनि। पंहिंजे मेज़बान जुनैद अंसारी ॾींदा इजाज़त, सदाईं गॾु।